थाने गुलाम मुस्तफ़ा सुमरो ॻोठ ख़तमानो सुमरो जाती रोड। ऐं मुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वियो ऐं शरीर तरफ़ अची रहियो हुउसि त हिते हिकिड़ो सिविल अस्पताल सजावल पियो थियो। हिते हिकु डॉक्टर वेठो, हुन मूंखे ड्रिप लिखी ॾिनी। उहो मूंखे हिते अस्पताल मां मिली ऐं मूंखे नेरो बयान लिखी ॾिनई कि बाबा ड्रिप में 2 नेरो बयान चाढ़ियो। ऐं जॾहिं हिते पेतसि त उते स्टोर वारनि चयो बाबा हीअ असां वटि कोन्हे, तव्हां वञो वॾे स्टोर में नजीबुल्ला वेठो हूंदो, उर्स वेठो हूंदो, तव्हांखे हितां तव्हांखे मिलंदियूं। उर्स ऐं नजीबुल्ला महिमान, उर्स कुंभार ऐं नजीबुल्ला कुंभार। उन चयो बाबा असां वटि का बि दवा कोन्हे आई, हिते असांखे का बि दवा नथी मिले, तंहिंजे करे तव्हां ॿाहिरि स्टोरनि ते वठी अचो ऐं असांखे जेको दवा मिलंदा तो असांजा हिते जा जेका MS आहिनि उहे स्टोरनि ते विकिणी छॾींदा आहिनि। त तव्हां ग़रीब आहियो त छा आहे, तव्हां पैसा कोन्हे छा? हमारे शिवाय सिंधकाद न्यूज़ सिजाल में रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो हफ़ीज़ रहमान मेमन रहमानी। सिजाल जे साफ़ ऐं प्रेस क्लब सिजाल जे मेंबर गुलाम मुस्तफ़ा सुमरो साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे ॻोठ फतेह सुमरो खां शहर सिजाल अची रहियो हुउसि त ओचितो मुंहिंजी तबियत ख़राब थी पई। मूंखे फौरी तौर सिविल अस्पताल सिजाल पहुचायो वियो, जिते हिकु डॉक्टर मुंहिंजी तबियत चेक करे ॿुधाए त तुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वियो आहे, तोखे ड्रिप लॻाइणी पवंदी। डॉक्टर ड्रिप लॻाइण सां गॾोगॾु 2 इंजेक्शनूं लॻाइण लाइ चयो। मूं अस्पताल जे स्टोर वारनि खे चयो, अस्पताल जे स्टोर मां इंजेक्शन लाइ चयो त अस्पताल जे स्टोर जे अमले मूंखे चयो त असां वटि स्टोर में इंजेक्शन मौजूदु न आहे, अवां ॿाहिरि स्टोर तां ख़रीद करे अचो। मुंहिंजी तबियत मुसलसल ख़राब थींदी वई। मूं जॾहिं स्टोर कीपरनि ते इंजेक्शन लाइ ज़ोर भरियो त उन्हनि मूंखे धिका ॾेई अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो। ॿिए तरफ़ प्रेस क्लब सिजाल जे साफ़ी गुलाम मुस्तफ़ा सुमरो सां सिविल अस्पताल सिजाल जे अमले पारां कयल नारवा सलूक ते प्रेस क्लब सिजाल जे सीनियर सहाफ़ी हफ़ीज़ रहमान मेमन रहमानी, अब्दुल गफूर पलीपोटो, नदीम शहजाद खट्टी, इमरान खट्टी, कामरान खट्टी, वडेरो मोहम्मद खान तारड़ो, सैयद असलम शाह बुखारी, हनीफ मल्ला, शफ़ीक टीपू ऐं ॿियनि MS सिविल अस्पताल सिजाल DSO सिजाल खां मुतालबो कयो त सिविल अस्पताल सिजाल जे नारवा सलूक ते फौरी तौर नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में अस्पताल जे अमले ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।